अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे कुझु थरपाकर जे वणनि जे बारे में तफ़सील ॿुधाईंदासीं। जेको आहे वण आहे ही नंढा ॿिया जलेबी, ही नंढा वण इलाही आहिनि हिते पर असल में हिते जा जेके सक़ाफ़ती आहिनि ही कटंदा आहिनि ॿेर, इहो सॼो वण कटंदा आहिनि। इन्हनि जा जेके घर जी तव्हां छा चवंदा आहियो, असां वाड़ चवंदा आहियूं, तव्हां थी सघे थो त दीवार वीवार कुझु चवंदा हुजो। हीअ सभु जेको आहे पंहिंजी ॿेरनि कंड यानी कि कंडनि में भरियल आहे। सो हिन में काफ़ी रोड़ा बि आहिनि, ॿिया बि वण आहिनि जीअं असां खेजड़ी चवंदा आहियूं। हाणे तव्हां ही बसि कुझु ॾींहंनि खां पोइ जेको आहे ख़तमु थी वेंदो, हिते जेको आहे फसल वसल खणी छॾंदा, बेलाड़ थी वेंदा। हाणे हलूं था मोहम्मद अली वटि, जेको वणनि जी वॾी ख़िदमत करे पियो, वरी चवंदो आहे त आउं हिननि जी वॾी महिनत कंदो आहियां। अचो त हिन जी महिनत तव्हांखे ॾेखारियूं। ही सभु वण जेके आहिनि रोडनि जा आहिनि, परे परे वॾा वण आहिनि। काफ़ी छॾंदा बि आहियूं हर साल, ईअं त न आहे त वठंदा आहियूं। इहो पाण वढे पियो, कटिंग पियो करे हिननि जी। जो तव्हांखे ॾेखारियूं, इहो कासाई बीठो आहे, इहो खणी कुआड़ी। रोड़ा छो पियो वढे? बाबा मां त माली आहियां, हिन जी महिनत कंदो आहियां, किथे थो वठां? काथे थो वठां? सॼे तबाही करी एरिया आहे रोडनि जी, ॿेर जे वणनि जी। ही ॾिसो, वाह, सभु हिते लाशूं पियूं आहिनि। एतिरा ज़ालिम बि कोन आहिनि, वरी बि कुझु न कुझु वण छॾिया आहिनि। हिकिड़ो ई वण आहे ऐं ॿिया बि 15 खां 20 वण छॾिया आहिनि इन 4 एकड़ में। छो त वधीक जेकर छॾंदा आहिनि त पोइ ही जंग थी हलियो वेंदो आहे। सो इन करे हिननि खे कटण बि हिननि जी मजबूरी आहे, वरी ॿीहर बनी पोखण जे लाइ। ही ज़िंदा नांग पकड़ियो आहे, वासिंग नांग। अब्दा परवीन गाईंदी आहे, विख विख ते वासिंग वराका। ही काठी जे ज़ोर ते हली वेठा आहियूं, वरी बि जेको आहे पंहिंजो ज़ोर भरे पियो। ऐं नंढो बचत आहे, हीअ असांखे फसल रुणंदे अचानक नज़र आयो। ही काफ़ी ख़तरनाक हूंदो आहे, ऐं रेत में हेठि लिकी हलियो वेंदो आहे, ख़बर ई न पवंदी आहे। चलो हाणे इनके मारी था छॾियूं, वरी नुक़सान न ॾे कंहिंखे। साईं छोटू आहे, मोहम्मद हामिद असांजो भाइटो आहे, हले असां सां गॾु ॻोठ थो हले, पैदल हलण जे लाइ बि तयारु आहे। ही साईं आहे ममताज़ जो छोकिरो। अब्दुल सलाम ऐं मोहम्मद अली सां गॾु नाकाम कारोबार करण जी कोशिश। वायो चिबड़ आहे 120 रुपया किलो ऐं ही 60 रुपया किलो। चेक करे पोखणो ये 50 रुपया किलो आहिनि। चेक करे पोखणो मुठ चिबड़ वड़ा चिबड़ छायो नाला पंज आहिनि। छायो हिकिड़ी मुठ चिबड़ जो मुठ पूरो अचे थो। बाक़ी ही खट चिबड़ आहे हिकिड़ो, बाक़ी ही जेका आहे वॾो चिबड़ आहे सान। वीडियो अगो बगो सही चलो ठीक है। छायूं बाक़ी छायूं जेके आहिनि दाने हिसाब किले हिसाब 120 रुपया किलो आहे।
पूरा किला निकन ता नहीं ये गेरा को 16 आए तो खाली 20 दी ना 16 माफ बाकी जे ग्राम सुठो आयो त 20 रुपए किलो ॾई वेंदा ते 16 माफ ठीक आ। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवे आवाज दोस्त वही होस्ट अब्दुल सलाम ऐ आऊं खवाया पियो चिबड़ ऐं चिबड़ खवाईंदे त मूंसां गॾु अचो। ही खेत आहे, ही बनी आहे, उन खां पोइ इहो आहे हा चिबड़ आहिनि, हू छायूं आहिनि, हू मोट कोरड़ आहे ऐं बाक़ी त ही सभु तव्हांजे साम्हूं असांजो हाल आहे। हा चिबड़ी खाया यही असांजी मेवात चिबड़ी आहे, माशाल्लाह ॾाढी ज़ाइक़ादार आहे। हाणे अची विया आहियूं बनी में कि असांजो बाजर जो फसल पोइ करे तो सभु हिते बीठा आहियूं, कम में लॻा पिया आहिनि। साइड जाओ तुम्हारे पास ओके, अल्लाह हाफिज़। वीडियो पूरी ॾिसण जी महिरबानी। वरी नेक्स्ट टाइम मिलंदा।